इंशाअल्लाह तव्हां सां साथ आहे जेको रहंदो ज़िंदगी जे आख़िरी लम्हे ताईं। बाक़ी साईं ज़ुल्फ़िकार खे मूं चयो जीअं पाण खे ॿुधाई त शादी वारियूं तमामु मुख़्तसिर हुयूं। मूं चयो हाणे पछाड़ी वारो जनाज़े वारो अवां ॾिसंदा असां ॾिसंदा कोन को उनजे करे बहितर आहे त हाणे जेकॾहिं तव्हांजो ज़िद आहे त असीं बि राज़ी थियूं था पोइ हिकिड़ो काज करे ॾेखारियो। सो बहरहाल साईं ज़ुल्फ़िकार जेको कयो आहे उनजे लाइ मूं वटि उहे अल्फाज़ कोन्हनि के ऐं उन सां गॾु असांजी पूरी टीम सभई उस्ताद जेके राति ॾींहुं उन्हनि ॿारनि समेत जेके नंढा ॿार हुआ उन्हनि जेके गुल ॾिना तव्हां जेके तोहफ़ा ॾिना पर आउं तव्हांखे यकीन करायां थो त इहे तोहफ़ा घर रखी न छॾंदासूं पर तव्हां सां गॾु हूंदासूं हिननि तोहफ़नि सां जिथे घुरायो जंहिं वक़्तु घुरायो हलिया ईंदासीं ऐं महफ़िल खे मचायो असीं हलिया ईंदासीं। हे मेड़ ख़ुशियुनि जा समय ॿार ॾिसूं था पर तव्हां सूमी ते सॾायो त असीं हलिया ईंदासीं। सर तव्हां सां गॾु आहियूं गॾु हुआसीं इंशाअल्लाह गॾु रहंदासूं। बाक़ी ही ज़िंदगी जो सफ़र आहे उहो आहे गुज़री वियो पर हींअर जॾहिं उहो थोरो तसवर कजे थो त माना हिकिड़ो ख़्वाबु हो हिकिड़ो लम्हो हो जेको गुज़री वियो। तक़रीबन 42 साल जा सर्विस जा ऐं इन 42 सालनि में ही 17 स्कूल में ज्वाइन कयो हो जंहिंमें सिर्फ़ कुझु महीना थिया 6 महीना पर आऊं कसम थो खणा उन ज़ात जो जंहिंजे कुदरत में मुंहिंजो साह आहे त मूंखे जेका उस्तादनि जेका शागिर्दनि जेका स्टाफ जेका मोहबत ॾिनी जेका इज़त ॾिनी ऐं ज़िंदगी तक उन्हनि जो मक़रूज़ आहियां उन्हनि जो कर्ज़ी आहियां उहो कर्ज़ आऊं लाहे कोन सघंदुसि। बाक़ी एतिरो ज़रूरु चवंदुसि त तव्हां मूंखे एतिरो मक़रूज़ न कयो आहे मिस्किन खे जेको तव्हांजो कर्ज़ उगाए न सघां। बहरहाल आऊं तव्हांखे इहो यकीन करायां थो त हे अजरकू खणी मथां सम्झो त फुले थी उहो शादियुनि में हलियो वेंदो असांखे न ऐं अलाह ताला खां पोइ ज़िंदगी जो ॾींहुं कोन घुरियां जंहिं दोस्तनि खां जुदा हुजां। असां हमेशह दोस्तनि जी कतारनि में रहिया आहियूं। जेकॾहिं रिटायर थी वियासीं त पहिरियों पेटे हलफ वारनि खे बि इहो चवंदो त असीं हाणे थियासीं छुटल कारतूस असांजी महिरबानी ख़तम थी वेंदी पर तव्हां जिथे बि सॾु कंदा जोतो हूंदो छाकाणि मूं कॾहिं बि इम्तियाज़ कोन कयो आहे त ही गस्टा जो आहे ही पेटे हलफ जो आहे ही HST आहे। अॼु बि उहे ई उन्हनि दोस्तनि जूं महिरबानियूं आहिनि जो साईं काशिम कादर कसम खणी मूंखे कयो त सर अॼु इंतिहाई मजबूरी में आऊं हैदराबाद पियो वञा जंहिंजो गवाह सर मोहम्मद अली जमाली साहिबु आहे उनजे करे मूंखे ॾुख बि थिए पियो जो तव्हांजे प्रोग्राम में नथो अचां पर आउं मोज़रत थो कयां मोज़रत ते हाल कोन आहियां पर तव्हां खां माफ़ी अछा थो आहे इन उमेद सां तव्हां 2 ॾींहंनि में तव्हांखे वधीक घुराईंदुसि। बहरहाल इहो हालांकि असीं एतिरो लहूं कोन था इन जे अहल बि कोन आहियूं जेतिरो तव्हां कयो आहे उन लाइ आऊं वरी जेके दोस्त सवेर खाया उन्हनि खां मोज़रत कयां थो उनजो शुक्रियो बि अदा कयां थो। हालांकि इन जे अहल कोन आहियूं जो तव्हां एतिरो मान बख़्शियो हेतिरी इज़त ॾिनी उन लाइ सभिनी दोस्तनि जूं महिरबानियूं। आख़िर में इहो ई गुल सनारो साॻियो शहर त मोहब्बत में हर एक लम्हा विसाल होगा ये तय हुआ था बिछड़ कर भी एक दूसरे का ख्याल होगा ये तय हुआ था। अस्सलाम वालेकुम सलामत मेहरबानी सर।